नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सरवरी जमायत जे रूहानी पेशवा पीपी अॻवान मखदूम जमील ज़मा खिपरो में पुलिस पारां कूड़े मुक़ाबले में मारिजी वियल शहीद अली हैदर रुंजो जे तॾे ते पहुतो आहे। शहीद अली हैदर रुंजो जे पीउ मुबारक रुंजो समेत ॿिनि वारसनि सां ताज़ियत कई आहे। अली हैदर रुंजो शहीद आऊं ऐं सरवरी जमायत शहीदनि जे वारसनि सां गॾु आहियूं। इन्हनि सां इंसाफ़ जल्द थियणु खपे। मखदूम जमील ज़मा शहीद जे घर बि वियो ऐं माउ ज़ाल ऐं ॿियनि खे आथत अवां सब्र करियो, अल्लाह इंसाफ़ कंदो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त सरवरी जमायत जे रूहानी पेशवा पीपी अॻवान मखदूम जमील ज़मा खिपरो में पुलिस पारां कूड़े मुक़ाबले में मारिजी वियल शहीद अली हैदर रुंजो जे तॾे ते पहुतो आहे। शहीद अली हैदर रुंजो जे पीउ मुबारक रुंजो समेत ॿिनि वारसनि सां ताज़ियत कई आहे। अली हैदर रुंजो शहीद आऊं ऐं सरवरी जमायत शहीदनि जे वारसनि सां गॾु आहियूं। इन्हनि सां इंसाफ़ जल्द थियणु खपे। मखदूम जमील ज़मा शहीद जे घर बि वियो ऐं माउ ज़ाल ऐं ॿियनि खे आथत अवां सब्र करियो, अल्लाह इंसाफ़ कंदो।